जी नाज़रीन, सोच टीवी जी स्पेशल नसरियात जी कवरेज लाइ असां हिन वक्त टंडो लियार में वाक़े क़दीमी रामापीर जे मंदिर में मौजूद आहियूं, जिथे रामापीर जो मेलो धामधूम से मल्हायो पियो वञे। मेले में हज़ारनि जी तइदाद में यात्री जथा खणी पहुची चुका आहिनि ऐं केतिरा ई जथा अञा पंध में आहिनि। रामापीर जे मेले में वॾी तइदाद में दुकानूं पिण लॻाई वियूं आहिनि ऐं हिते भक्तनि पारां सॼी राति सत्संग ॿुधाए पांधीड़नि जे रूह खे राहत पहुचाईंदा आहिनि। मेले में लंगर मुसलसल हलंदो रहे थो, सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। रामापीर जे मेले में मौजूद भक्तनि पांधीड़नि ऐं यात्रियुनि सां वीचार वञींदासीं ऐं शेवादारियुनि खां मंदिर जी तारीख़ बाबति पुछंदासीं त खेसि छा चवणु आहे। पहिरीं त बाबे जो शुक्र अदा कंदोसां ऐं तव्हांखे नमस्कार चवंदोसां। असां सकरंड खां पंध आया आहियूं, 35 साल थी विया असां ईंदा वेंदा आहियूं। असांजा माण्हू हिन चकर 140 आया आहिनि पंध में ऐं पहिरें चकर असांजा हुन खां कम हुआ। हाणे छो त असां पंध आया आहियूं बाबे जी पूजा करणु, सेवा करणु ऐं असांजो धर्म आहे हिंदू धर्म। असांजे छोकिरनि में पंधनि में सभु कुझु थींदो आहे। को लंगड़ो थी वेंदो आहे, को ज़ख़्म थी वेंदो आहे, कंहिंखे फुल्का थी वेंदा आहिनि। मंदर में अची सभु कुझु विसरी वेंदा आहिनि। मंदर में अची सभु कुझु विसरी वेंदा आहिनि। बाबे जी कर्मा आहे, असां ते रहम आहे बाबे जो। हर साल ईंदा दानू को किथां किथां को वीचारो ग़रीब आहे, ॿार बचे नंढा वॾा माना सभु पोड़ा पोड़ा सभु ईंदा आहियूं। हुते को 3 ॾींहं रहे थो, 4 ॾींहं रहे थो, माना पैदल ईंदा आहियूं। को चांवरनि जी बोरी खणी ईंदो आहे भंडारे में, माना पांधीड़ा पोइ कंहिंखे पेरनि में लिफूं थियो वञे छा, पर पोइ बि बाबे जे नाले ते माना कुॾंदा हिते ईंदा आहियूं। 3-4 ॾींहं तव्हां हिते रहंदा आहियो त हुनजो खाधो पीतो किथे तव्हां खाईंदा आहियो? उहो हितां बाबे जे भंडारे में असांखे मिलंदो आहे थोरो घणो, ॿियो बसि हितां जे बाबे जे दर खां मिलंदो आहे थोरो जा घणो जा माना। जी हा, जेको बि आहे हिते ई खाईंदा आहियो? हा, हिते खाईंदा आहियूं। हुतां को पंहिंजो जेको पैसे वारो हूंदो आहे ज़मीनदार त होटल ते मानी खाईंदो आहे। पोइ को ग़रीब हूंदो आहे वीचारो भंडारे थोरे लाइ बि हिते आसरे में हूंदो आहे। कंहिंखे मिले थो, कंहिंखे नथो मिले, कीअं माना ईअं मिड़ी बाबो जान हलाईंदो आहे। अच्छा, भंडारो सही मिलंदो आहे या हुनमें को परेशानी थींदी आहे? न परेशानी कोन अहिड़ी थींदी आहे, सही मिलंदो आहे। त रस घटि हूंदी आहे त सही मिलंदो आहे, पर असां पाण असांजा जेके पांधीड़ा थोरो तकड़ कंदा आहिनि वीचारा, पर भंडारो सभिनि खे मिलंदो आहे। इंतज़ाम पारां सही आहे? हा, हू माना हा, मंदर जे हिसाब खां शेवादारनि जे हिसाब खां वीचारा सही आहिनि। पंहिंजे हिसाब खां शेवा भली ड्यूटी कंदा आहिनि छोकिरा जेके बि पांधीड़ा आहिनि, सम्झे भाउ। त इन माना इन हिसाब खां माना हर साल ईंदा आहियूं, हर साल। ऐं नंढड़ो हिन छोकिरे जेतिरो हुयुसि, ऐं तक़रीबन हिन छोकिरे जेतिरो हुयुसि, माना हीअ आहे न हिन जेतिरो जको। माना मूंखे हिकिड़ो बीमारी थी वई ख़ुदा जे तरफ़ां, पोइ डॉक्टर चयो हीअ ख़र्चु लॻंदो, हीअं आउं ग़रीब हुयसि। हुतां पंधु सम्झ लाइक़ु थियसि, जीअं बाबे जे दरबार ते हुतां आयसि, दर में रसियसि, माना ज़ार ते करे ऐं ॿाहिरि निकितसि, मुंहिंजा दुख सभु दूरि थी विया। उन ॾींहं खां जको अॼु ॾींहं ताईं आउं ईंदो आहियां। इन खां पोइ त को इलाज कोन करायो? जे मूं कोई बाबे जे दरबार में बीठो आहियां, को जे मूं सुई जे हणाई हूंदी न त माना मूंखे बाबू ॾिसंदो, मूं को माना सुई दवा को कोन वरिती। अॼु ॾींहं ताईं साफ़ आहियां। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो पंहिंजो नियत साफ़ हुयो त मंज़िल आसान हुयो। उन हिसाब खां माना जको ईंदो आहियां हर साल। अॼु ताईं मूं सुई कोन हणाई आहे। आहियां बि ग़रीब काड़े में कमु कंदो आहियां, ज़मीनदार बि कोन आहियां हक़ीक़त आहे, पर अॼोके ॾींहं ताईं माना मूं सुई बि कोन हणाई आहे। असां सकण खां ज़िलो नवाबशाह असां हर साल पांधींदड़ आहियूं, हर साल ईंदा आहियूं ऐं तक़रीबन उनखे तक़रीबन 10 साल थी विया आहिनि जेको अचूं पिया। हाँ, हींअर बि ज़ारी आहे। असां पंध पैदल था अचूं। घणा माण्हू जथे में गॾु? तक़रीबन 150 माण्हू आहिनि। अच्छा, हाँ, 150 माण्हू आहिनि। अचंदी आहे ते जजा चढ़ंदी आहे, जजा वॾी खणी ईंदा आहियूं पंधु पैदल, ॿार बच्चे समेत था अचूं पंधु। अच्छा, हाँ। अच्छा, हुन में लेडीज़ बि हूंदा आहिनि? हाँ, लेडीज़ बि, मर्द बि, नंढा ॿार बि हूंदा आहिनि। अच्छा, हाँ, पोइ वरी कुलनि ते वारे बि खणी ईंदा आहियूं। सही। हाँ,
सभ खां पहिरीं सच टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजो टाइम कढी असांखे हिते रामापीर मंदर में अची ऐं पंहिंजे मेले जे हवाले सां कवरेज ॾिनो, तॾहिं वरी महिरबानियूं तव्हांजूं। अदा ही त जेको जीअं मेलो जी चंड ॾिठो आहे तीअं मेलो हले पियो, सिलसिलो पांधेड़ा अचनि पिया ऐं हिते जेको भंडारो आहे, जेको लंगर हले पियो, हीउ 24 कलाक हलंदो आहे। हिते पांधेड़ा जेके ईंदा आहिनि, जेके बाबे जे मंदर में जेके 5, 10, 50 जेको बि उन में गुंजाइश हूंदी आहे मंदर ते चढ़ावो ॾींदा आहिनि, इहो उन्हनि जी पैसे में इन्हनि पांधेड़नि जे लंगर में जेको इस्तेमालु कयो वेंदो आहे। जल आश्रम बि हिते हले पियो 24 कलाक, प्लस लंगर बि हले पियो। तमामु बहितरीनु नमूने सां जेके बि पंध अचनि पिया उन्हनि खे फुल फ्लैश फैसिलिटीज़ ॾिनी वेंदी आहे हिते। अच्छा, असां हिते ॾिठो आहे त मेडिकल कैंप बि लॻी पई आहे, उहा कंहिंजे तरफ़ां आहे? जी बिल्कुलु, इहो आहे ज़िले इंतिज़ामिया जेका आहे हुनजे तरफ़ां बि आहे, मंदर में बि आहे, सिविल हॉस्पिटल में एमरजेंसी लागू कई वेंदी आहे। जॾहिं मेलो लॻंदो आहे त हिते एमरजेंसी लागू कई वेंदी आहे बाक़ाइदा। उन खां अलावा जेके रोडनि जेके बि रोड लॻनि था उन ई रोडनि ते दोस्त जेके आहिनि, जेके पैरामेडिकल आहिनि या कोई डॉक्टर्स जेके आहिनि, उहो पंहिंजूं कैंपूं लॻाईंदा आहिनि। पांधेड़ा जेके पंधु ईंदा आहिनि ज़्यादा तौर में फस्ट एड ॾिनी वेंदी आहे, छो पंधु हली 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 उन्हनि खे जो डिहाइड्रेशन थी वेंदी आहे या उनखे लिफूं पइजी वेंदियूं आहिनि, जेके इन जे करे उहो ड्रेसिंग वग़ैरह हवाले सां हीअ तक़रीबन जेका असां इहा फैसिलिटीज़ मुहैया कई वेंदी आहे। उन खां पोइ असां पाण शेवादारी आहियूं, पंहिंजे ख़र्च तहत कुझु एम्बुलेंसूं जेके ॾींदा आहियूं, राउंड बि कंदा आहियूं। किथे पाण हुते वाक़ियो थींदो आहे त फ़ौरन असां हुते पहुची वेंदा आहियूं ऐं जेको सो इनकेस एक्सीडेंट बि थींदा रहंदा आहिनि या ॿियूं जेके हूंदा आहिनि वाह त हिते बि काफ़ी जेके पांधेड़ा ईंदा आहिनि वेंजंदा आहिनि, उहे काफ़ी त कॾहिं कॾहिं वाक़िया थींदा आहिनि, ॿुॾी वेंदा आहिनि, त हुनजी बि असां वरी सपोर्ट कंदा आहियूं। जी सिक्योरिटी हवाले सां ॿुधाइजोसि त केतिरे क़दुरु बहितर आहे, उन में कहिड़ियूं परेशानियूं ईंदियूं आहिनि, छा मुश्किलातूं आहिनि या सिक्योरिटी इहा ई आहे त हिते जो जेको SP साहब हींअर जेका मौजूदु आहे खावड़ साहब, उहो सुठो तावन करे पियो। DC साहब ज़िले जो मालिकान आहे, उहो बि तमामु बहितरीनु तावन करे पियो, सिक्योरिटी सही मिली रही आहे, बहितरीनु आहे। जी जी साईं, असांखे रामापीर जे मंदर जी तारीख़ जे बारे में ॿुधायो त इहो मेलो कॾहिं खां लॻंदो आहे, इन मंदर जी बुनियाद खे केतिरो अरसो थियो आहे? बोल बाबे रामापीर की जय हो। साईं जयराम साहब, सोच TV जा नुमाइंदा, धन्यवाद तव्हांखे जो अॼु बाबा रामदेव जी हिस्ट्री जे बारे में पुछो था ऐं हिन मंदर जी बि हिस्ट्री जे बारे में पुछो था, धन्यवाद हुजे। रामापीर मंदर जी हिस्ट्री इहा आहे टंडो लहर जी। टंडो लहर में रामापीर मंदर इन जी हिस्ट्री इहा आहे त हिते खत्री हिकु हूंदो, उनखे औलाद कोन थींदो, पोइ हुन मन्नत कई रामापीर खां त रामदेव बाबा मूंखे औलाद थियो त आउं रणूजे में अची तुंहिंजी हाज़िरी भरी अथसि। 9वें महीने हुन खत्री खे औलाद थियो ऐं ज़ाल मुड़ुस ॿई नंढड़े खे वठी रणूजे में विया, जोधपुर खां थोरो पासो। इहो रणू जो इंडिया में आहे, जोधपुर खां यानी त 100-150 किलोमीटर परे आहे। रणूजे जो शहर आहे, उते रामदेव जी ओरिजिनल समाधि आहे। उतां हाज़िरी भरे रणूजे में रामापीर जी हाज़िरी भरे ॿरंदड़ ॾीओ उतां खणी आयो, जेको अची हिते रखियो ऐं हिन मंदर जी स्थापना कई। हीउ मंदरु अॼु खां 200 साल पुराणो आहे, लॻभॻि थी सघे थो अञा बि वधीक पुराणो हुजे, पर 200 साल तक़रीबन पुराणो मंदरु आहे। हिन मंदर में जेको हू खत्री ॾीओ खणी आयो उहो अॼु ॾींहं ताईं ॿरी रहियो आहे। उन जी जोति जेका आहे उनखे असीं विसामण कोन ॾींदा आहियूं, उहा हमेशह ॿरंदी रहंदी आहे ऐं पोयां तेल वग़ैरह घटि थींदो आहे त असां तेल ॾींदा रहंदा आहियूं ऐं उहा ॿरंदी रहंदी आहे। ऐं रामापीर जो मेलो आहे, हर बर्डे में बाबा रामदेव जी जो मेलो लॻंदो आहे। हिन दफ़े बड्डो ऐं मोहरम ॿई गॾिजी विया हलिया। मेले जूं तारीख़ूं 8, 9, 10, 11 ऐं हुननि जूं इहे ई तारीख़ूं 8, 9, 10। त पोइ असां सोचियोसीं त इहो वॾो हिकिड़े क़िस्म जो टकराव न थिए, सुठो नथो लॻे, एतिराम हिक ॿिए जो करणु घुरिजे। उन ई करे असां मेलो मुलतवी कयोसीं। पर पांधेड़ा पंहिंजनि कारुनि में गाॾियुनि में ईंदा रहिया, मंदर जे ॿाहिरां बि हाज़िरी भरे हलिया वेंदा हुआ ऐं वॾो गुज़री वियो। उन खां पोइ ही 25, 26, 27, 28 ते पांधेड़ा अचनि पिया, पैदल अचनि पिया ऐं अची हाज़िरी भरनि पिया। रामापीर जो मंदरु जंहिंमें ग़रीब मिसकीन जेके बि आहिनि, पाकिस्तान जो ही वॾे में वॾो अक़लियत जो मेलो आहे।
जंहिंमें लखे पांधीड़ा पैदल पंहिंजी मन्नत पूरी करण जे लाइ बाबा रामदेव जी दरबार में ईंदा आहिनि। साल में हिकु दफ़ो ज़रूरु ईंदा आहिनि। कंहिं बि सूरत में भाड़ो हुजे न हुजे, पर हिन दरबार जी अची हाज़िरी भरींदा आहिनि ऐं हाज़िरी भरण खां पोइ उहे पंहिंजनि घरनि ॾे रवाना थी वेंदा आहिनि। रामापीर जो को मेलो आहे घणे अरसे खां आहे? 465 इन त मेलो आहे। इहे 465 इन जे करे जो हुतां इन त स्टार्ट कयो वियो आहे जरणू जंहिंमें जिते लॻंदो आहे मेलो 465। हा 200 साल पहिरीं 200 साल तैमीर थियो, उन खां पहिरीं उन खां पहिरीं रणू जंहिंमें मेलो लॻंदो उहो 465 मेलो आहे। जी नाज़रीन, असां सां गॾु रामापीर इंतज़ामिया कमेटी जे भंडार इंचार्ज कृष्ण लाल लालवाणी गॾु आहे। इन सां मालूम कंदासीं त हिते जेको भंडार जो ख़र्चो आहे उहो केरु करे थो, इन बारे में सवाल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे, अॼु पुछूं था। जी बोलो बाबा रामदेव पीर साहिब की जय हो और सिर्फ सनातन धर्म साहिब की जय हो। ये असांजो जेको बाबा रामदेव पीर साहिब जो दरबार आहे टंडोलिया, रामापीर मंदिर टंडोलिया, असां इंतज़ामिया कमेटी भंडारो शरीफ़ आहे बाबे रामदेव पीर जो आहे। हलाइण वारो तो दाता पाण आहे। असां शेवादारी आहियूं, शेवा करियूं था, इंतज़ामिया कमेटी आहियूं। ऐं हिते असांजो जेको दरबार आहे, जेको चंड खां वठी मेलो हलंदो आहे, इवन जेको आहे नम दसम 11 जेको हूंदो आहे, इहे 3 ॾींहं रखियल हूंदा आहिनि। पर असांजे हिते मेजॉरिटी हिंदुनि जी जेका आहे सनातन धर्म जा हिंदू मेजॉरिटी भील कोली मेघवाड़ आहिनि, जेके पूरे तबिके सां वाबस्ता आहिनि। उहे हिते हज़ारे लाखों जी तइदाद सां अचनि था। ऐं पोइ जीअं चंड नज़र अचे थो, चंड खां ई मेलो स्टार्ट थी वेंदो आहे। ऐं तक़रीबन 15 ॾींहं त चांडोकी जा, पर महीनो पूरो हलंदो आहे। छो जो मिसकिन माण्हू आहिनि जिन खे ॿ रुपया भाड़ो किरायो मिले थो त अचनि था दरबार ते हाज़िरी भरे वेंदा आहिनि। ऐं उन्हनि मिसकिननि जी कंट्रीब्यूशन सां, उन्हनि मिसकिननि जी कंट्रीब्यूशन जेके 10 रुपया 20 रुपया ते या 50 रुपया अची दरबार ते रखनि था बाबे रामापीर जे चरणनि में, उन कंट्रीब्यूशन सां उहा ई जेका डोनेशन अचे थी, उन सां ही लंगर बि हलनि था, ही दरबार जा ख़र्च बि हलनि था, ही लाइटूं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके ख़र्च आहिनि, ॿाहिरि जेके असां जेको इंतज़ाम कंदा आहियूं एम्बुलेंस वग़ैरह जा कंदा आहियूं, ॿाहिरि जेके पांधेड़ा अचनि था उनजो जेको देखभाल वग़ैरह सॼो इंतज़ाम जेको असां इंतज़ामिया कमेटी जे हवाले सां कंदा आहियूं। ऐं भंडारो साहिबु आहे तक़रीबन रूटीन सां 24 आवर जे हवाले सां, ऐं 24 कलाक हिते लंगर हलंदो आहे। सिर्फ़ु अधु कलाक अहिड़ो बंदि थींदो आहे, उहो बाबे रामदेव पीर साहिब जी आरतीअ खां अधु कलाक पहिरीं बंदि थींदो आहे। ऐं आरती स्टार्ट थियणु ख़तमु थियण खां पोइ, समाप्त थियण खां पोइ वापसि उहो लंगर दाता जो हलंदो रहंदो आहे। तक़रीबन 200-250 देगूं जेके आहिनि बाबे रामदेव पीर साहिब जूं, जंहिंमें चांवर बि हूंदा आहिनि, शीरो बि हूंदो आहे, मुख़्तलिफ़ आइटम हूंदा आहिनि। उहे 200-250 देगूं जेके आहिनि 24 आवर्स जे वास्ते 24 कलाक हलंदी रहंदियूं आहिनि। ऐं हीउ दाता जो लंगर आहे। हिते भंडार रामापीर जा भरपूर आहिनि। हीउ मिसकिननि जो आहे। हिते असांजे हिते गवर्नमेंट जे हिसाब सां, ज़िले इंतज़ामिया जे हिसाब सां भंडारे लंगर जो को बि कंट्रीब्यूशन न आहे। हा, ज़िले इंतज़ामिया टंडोलियार जी जेका असां बिल्कुलु सहमत आहे, उन्हनि जी जेका असांखा DC साहब आहिनि, SSP टंडोलियार आहिनि, DC रशीद अहमद ज़रदारी साहब, SSP साहब रुखसार अहमद खावड़ साहब, उन्हनि जो बिल्कुलु असां सिक्योरिटी जे हवाले सां असां बिल्कुलु तावन आहिनि। सिटी SHO DSP साहिबान सैयद इरफान शाह साहब ऐं अकबर सबो साहब DSP, इन्हनि सॼो तावन आहे। बहरहाल इहो थी वियो इंतज़ाम, उहो ॿाहिरियों इंतज़ाम सिक्योरिटी जे हवाले सां। बहरहाल हिते जेको लंगर हले थो, जेको अखराजात आहे, उहो अखराजात हिते जी आवाम जेके मिसकिन ग़रीब भील कोली मेघवाड़ सांसी साटी जंडावड़ा सनातन धर्म, ऐं हिकिड़ी ॿी तव्हां मेन ॻाल्हि कंदो हलां त सनातन धर्म जंहिंखे हिंदू धर्म चवनि था, हुन में 36 ज़ातियूं हूंदियूं आहिनि, 36 वरण। हिते हिन मंदर ते मुकमल 32 वरण अचनि था। ऐं वाहिदी इंटरनेशनल पाकिस्तान जी दरबार रामापीर टंडोलियारा, हिते मुकमल सनातन धर्म श्रीमद भागवत गीता श्री कृष्ण भॻवानु कंप्लीट हिते तव्हांखे सनातन धर्म मिले थो। ॿिए हंधि मुख़्तलिफ़ वरण हूंदा आहिनि, चंद वरण हूंदा आहिनि, हिते टोटल सनातन धर्म हूंदो आहे। ऐं उन्हनि मिसकिन ग़रीब पंध पांधेड़ा उघाड़े पहिरें लाखों जे तइदाद सां, इवन रहीम यार ख़ान खां हज़ारे माण्हुनि जे हिसाब सां, 10-10 हज़ार माण्हुनि जे हिसाब सां, ॿारे बच्चे रहीम यार ख़ान, सादकाबाद, पंजाब खां, बलोचिस्तान खां, सिंध जे कुंड कुड़च खां, घर घर नंगर लिंक रोड खां, हर जाइ खां माण्हू अचनि था, पंध अचनि था, उघाड़े पहिरें ॿारे बच्चे हिते अचनि था। उन्हनि जे पैसे सां हीउ सॼो सिस्टम हले थो गवर्नमेंट जो। ऐं प्लस तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कंदो हलां, असांजे सवाइ सेठ हरिराम किशोरी लाल साहब जी थोरी घणी आशीर्वाद हूंदी आहे, उन जो हिकिड़ो सिस्टम को बि असांखे तकलीफ़ का ॻाल्हि हूंदी आहे, सेठ खे अर्ज़ु कंदा आहियूं। बहरहाल जर्नल लेवल ते ही हिंदुनि जो मेलो आहे।
सनातन धर्म मुकमल आहे। लाखों तइदाद सां हिते हिंदू अचनि था ऐं असांजा अक़िलियत जा मिनिस्टर मिनॉरिटी जा MNA MPA ऐं कंहिं पार्टी जी ॻाल्हि कोन थो करियां, जनरल ॻाल्हि करियां थो, जेके हर पार्टी में MNA MPA अक़िलियत जा वेठा आहिनि, असांजा को बि राब्तो करण लाइ तयारु न आहिनि हूंदा। असां सां या राब्ते जी कहिड़ी ॻाल्हि आहे, हिंदुनि जी दरबार आहे, उहे छा मिनॉरिटी जा पूरे पाकिस्तान में रोड ब्लॉक लॻा पिया आहिनि, हाईवेज़ ब्लॉक लॻा पिया आहिनि। असां भील कोली मेघवाड़ हज़ारे लाखों जे तइदाद सां असांजी नियाणियूं असांजे भेनरूं उघाड़े पेरे पंध अचनि पियूं, उन्हनि जो कमु आहे हू हिते अचनि, हिते शेवा कनि, असांजा राब्तो कनि, कमेटी सां कनि, हिन दरबार ते अची शेवाऊं कनि। पर कॾहिं इवन हा फ़ोटू सेशन लाइ सभु को ईंदो आहे, फ़ोटू सेशन कराइण लाइ सभु को ईंदो आहे, ठग हिते ईंदा आहिनि, कूड़ा ऐलान करे वेंदा आहिनि, 50-50 लख जा करे वेंदा आहिनि। हिकिड़ो MNA आयो 2009 में, नालो नथो शो करणु चाहियां, जो सिंध जो सदर बो, जंहिं हिते मूं हुनखे 2-2.5 लख रुपए जो चयो, मुंहिंजे साईं हिते मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं नियाणियूं भील कोली मिसकिन मारोड़ा अचनि था, इन्हनि खे को बाथरूम ठाहे ॾियो, को थधे पाणी जो, छो त ग़रीब मिसकिन थधो पाणी कोन मिले, सॼी उमिरि पोरियत माण्हू आहिनि, को थधो पाणी ईअं हिकिड़ो कूलर थधे लॻाए ॾियो। 5 लख जी स्कीम ॿुधाई हुन धणीअ, जज़्बात में हिते लाखों माण्हुनि में 50 लख जो ऐलान कयो 2009, हींअर 2020 हले पियो। असीं अञा ताईं उन 50 लख वारे ऐलान में नशे में वाइड़ा आहियूं। सॼी कमेटी हिते हिंदू माण्हू सभु परेशान आहिनि, ऐं उन करे ही तव्हां सच चैनल जा थोराइतो आहियां, हितां ॿुधाइण थो चाहियां त उहे 50 लख कोन मिलिया आहिनि, मथां तव्हां सम्झो हिंदू माण्हू त ही कमेटी वारा खाई विया आहिनि। असांखे को राब्तो थियो या न, जे माण्हू हिते 50 लख जो मतिलबु ऐलान कयो, उहो माण्हू वापसि आयो या उन सां वापसि राब्तो थियो या न? साईं उहो MNA साहिबु हो, उन सां राब्तो मूं पाण काफ़ी कयो। उन जॾहिं वालिद साहिबु इंतकाल करे वियो, मां हुते ताज़ियत कराइण वियुसि, मुंहिंजो साईं मूं 50 लख हथु कयो, असांखे 5 लख ॾियो, पछाड़ी मुंहिंजो 50,000 ॾियो, पछाड़ी मुंहिंजो साईं 5 रुपया सिक्को ॾियो। ही दाता रामा पीर जी दरबार आहे, हिते अकबर बादशाह बि वठी वेंदो आहे, हिते छा तूं ॾींदे? हुन 5 रुपयो हिकिड़ो टको बि न ॾिनो, ऐं मूं चयो त हिन दरबार ॾाढो धोखो कयो आहे। अॻे MNA हो, हींअर MP आहे, कंदो रामा पीर काउंसलर थींदो। ही 10 ॾींहं थिया आहिनि जेको मेलो हलियो पियो, इन्हनि में अक़िलियती नुमाइंदा को हाज़िरी भरण लाइ पहुतो आहे? असां वटि को बि माइनॉरिटी जो ऐं जनरल लेवल ते चवां थो, जेके बि आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां असांजा अक़िलियती नुमाइंदा, के पीपुल्स पार्टी भरी पई आहे, PTI भरी पई आहे, नून लीग भरी पई आहे, पर असां वटि को बि अक़िलियती नुमाइंदो अॼु ॾींहुं ताईं असांजे इंतिज़ामिया कमेटी सां कंहिं बि राब्तो न कयो आहे, न ई हिते दरबार ते को आयो आहे, न ई असां मिसकिननि जेके उघाड़े पहिरियों आया हुन सां को कंट्रीब्यूशन करणु। हा हिते जी जेका लोकल जेका इंतिज़ामिया हुन सां असीं राब्ते में हूंदा आहियूं, असां इंतिज़ामिया कमेटी वारा वेंदा आहियूं, असांजी सॼी जेको शेवा आहे दाता जी करी पिया। ही सनातन धर्म हिंदू धर्म जी इंटरनेशनल जो वॾे में वॾो दरबार आहे, वाहिद ही पाकिस्तान में हिंदुनि जो दरबार आहे, जंहिं ते लाखों हिंदू उघाड़े पेरे पंध हज़ारनि जे काफ़िलनि जे तइदाद में पंध अचनि था। रामा पीर साहिब की। अच्छा, हिंदू कम्युनिटी जे जेके पंहिंजा मेंबर आहिनि उन्हनि सां छा मुतालबो कंदो, मंदर जे हवाले सां, भंडारे जे हवाले सां, या हिते जे तरक़ियाती कमनि जे हवाले सां? असां तरक़ियाती जा कमनि जे हवाले सां असां उन्हनि खे इहो रिक्वेस्ट कंदासीं त ही दाता जो दरबार आहे, दाता माना ॾियण वारो, पाण सनातन धर्म वारा पाण मंगता आहियूं, ही भॻवान जी दरबार आहे। हिते तव्हां मिसकिन ही ॾिसो, असांजा भील कोली मेघवाड़ ओड सासी साटी, इहे 32 वरण हिते हिन दरबार ते उघाड़े पहिरें मिसकिन माण्हू ॾिसो भगवान जे वास्ते। ऐं झोली झले चवां थो, ही अखियूं पटियो, ही सनातन धर्म हिंदुनि जी दरबार आहे, हिते अचो, हिननि मिसकिननि जी शेवा करियो, न त ही भगवान ॾिसे पियो। ॿियो हाणे आउं छा कंदसि? सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.